नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां कल असां महाकवि किशनचंद बेवस MA फाइनल पेपर 7th B में रखियल किताब में महाकवि किशनचंद बेवस जी शाइरीअ जी ॿोलीअ जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। मां तव्हांखे ॿुधायो हो त महाकवि किशनचंद बेवस जेकी पंहिंजी शाइरी लिखी आहे उहा ॾाढी सरल ॿोलीअ में ऐं नंढी नंढियुनि सिटुनि में लिखी आहे, जंहिंजे करे आम रवाज़ी माण्हू बि हिनखे सवली तरह सम्झी सघंदो आहे। अगरि अनपढ़ बि आहे त उहो ॿुधी करे हिननि जूं कविताऊं सम्झी सघंदो आहे ऐं उन जे मन खे ॾाढो आथत बि मिलंदो आहे। महाकवि किशनचंद बेवस घणनि ई गूनागून विषयनि ते पंहिंजी कलम आज़माई कई आहे। हिननि कविता में नवां लफ़्ज़ बि ॾिना आहिनि जेके इन्हनि जे पोइ लॻनि कमु आणे कविता में मिठास ऐं मौज आंदी आहे। हिननि जी कविताउनि में छंद, अरूज़ ऐं ॿिया बि भाषा जा घणई गहना ॾाढे सुहिणे ऐं सवले नमूने कमु आंदा विया आहिनि। नवनि शाइरनि खे उन मां ॾाढी कुझु ॼाण मिले थी ऐं पंहिंजी शाइरी लिखण में मदद मिले थी। अॼु इन ई ॾिस में कुझु अॻियां जानकारी वठंदासीं। कवि चए थो, बुख में बसर मिठा, किथे चोर सुञा, किथे डोर अहिड़ा, आम ऐं घरू इस्तलाह कमु आंदा अथई। संदसि ॿियो रूपक आहे, थो सुईअ जे पाखरे मां थी सघे उठ जो गुज़र, मूड़ न जन्नत जे बुंबे मां धन धणी बेदल लंघिया। कवि लिखे थो त सुईअ जे छेद मां उठ बि गुज़री सघे थो, पर जन्नत जे दरवाज़े मां पापी ॿियनि जी महिनत खाइण वारो नथो लंघी सघे। कविअ सेवा, कुर्बानी, उमंग, उत्साह जूं सिखियाऊं बि मधुर ॿोलीअ में पेश कयूं आहिनि। मर्कज़ लफ़्ज़ ठाहे सिंधी ॿोलीअ में इनकलाब आंदा अथई। नंढनि ॿारनि लाइ कविताऊं बिना कंहिं तशबीह जे सरल ॿोलीअ में लिखियाई, जंहिंमें नंढियूं नंढियूं सिटूं, सुठा ऐं मिठा काफ़िया, रवानीअ वारो वज़न कमु आंदई, जंहिं करे रसीलियूं ऐं ॿारनि खे सवलियूं थियूं लॻनि। जेतोणीकि उन्हनि में सिख्या बि समायल आहे त उहा बि ॿाराणी ॿोलीअ में आहे। हू प्राइमरी मास्टर हो, खेसि हिसाबनि में साइंस जा केतिरा ई क़ाइदा ऐं नियम सवले नमूने सम्झाइणा पवंदा हुआ। पलकार जी फ़लसूफ़ी सम्झाईंदे चयाईं, पेर हिकु पलकार वांगुरु जे रहे मर्कज़ मथे, पेर ॿिए सां पर फिरण में कान ओखाई अचे। हिते पलकार मैथ्स में जेको पाण प्रकार जंहिंखे चवंदा आहियूं यूज़ कंदा आहियूं, हिकु पासे चूंब हूंदी आहे सुईअ वांगुरु, ॿिए पासे पेंसिल विझबी आहे ऐं गोलाकार आकृतियूं ठाहिण में उहो प्रकार कमु ईंदो आहे। पर अक्सर ॾिठो वियो आहे त ॿार जॾहिं प्रकार खे यूज़ कंदा आहिनि त अधिकतर या त कॉपीअ में आर पार छेद करे छॾींदा आहिनि, या वरी प्रकार खे यूज़ करण खां पोइ बि, कमु आणण खां पोइ बि गोलाकार आकृतियूं सही न ठाहे सघंदा आहिनि। इन ते कवि ॾाढे सुहिणे ऐं सवले अंदाज़ में कविता जे रूप में ॿारनि खे सम्झाए थो त अगरि तव्हां प्रकार खे हिकु हंधु बीहारे करे, चूंब वारे हिसे खे हिकु हंधु बीहारे करे ऐं उनखे गोल घुमाईंदव त उन में का ॾुखियाई न थींदी ऐं सवली तरीक़े सां जेको आहे प्रकार जो प्रयोग थी सघंदो आहे। कविअ कुदरती नज़ारनि वारियूं जुआ, शराब, स्काउट, राणो प्रताप सिंह ऐं मुखरीअ जी बेताबी साबित थियूं कनि त इन लाइ लय में लहर पैदा करण लाइ नंढा नंढा लफ़्ज़ कमु आणींदो हो। हिते मां माफ़ी चाहींदुमि। कविअ जेको आहे ॿारनि लाइ ऐं जेके सम्झाइण ॾियण लाइ विषय चूंड करे कविताऊं लिखियूं आहिनि, उन्हनि विषयनि जे बारे में ॿुधायो वियो आहे त जुआ, शराब, स्काउट, राणो प्रताप, इन तरह जे विषयनि ते कविताऊं लिखियूं अथई। हिकु उदाहरण पेश कंदे ॿुधायो वियो आहे त पी पपी हो खूब पाणी, डव मंझां डापियो घुमी, बुलबुलियूं चीहा चतूं आहिनि लॻा ललकार में। संदसि तजनीस हर्फ़ीअ जो मिसाल आहे, चुइंब चीहुन चतुन खोले, कई कोयल मिठी ॿोली, पखी ॾियनि लाॾ मां लोली, लॻो ललकार लाइन जो। हिते च शब्द जो, च अखर जो प्रयोग वधीक कयो वियो आहे।
बेवस जो शब्द कमाल कविता जी फ़नी बहक में ऐं साहित्य जी ॼाण संदसि मुखालफ़तुनि खे दंग करे छॾियो। संदसि हर कविता में ऊन्हाई, उॾाम, मौज मस्ती ऐं फ़ैलसूफ़े जा बारीक नुक़्ता आहिनि। बरसात कविता में हिकु हिकु मिसरा में 5-6 काफ़िया ईअं जुड़िया अथई जो पढ़ंदड़नि ते मस्तीअ जो खुमार चढ़ी थो। संदसि किन कविताउनि में त नसर जी सादगी आहे, खेसि हिंदी छंद विद्या जी ओतिरी ॼाण आहे जेतिरी इल्म अरूज़ जी। स्कूली ॿारनि लाइ सरल कविताऊं दोहनि ऐं सोठनि सां मुशाबियत कंदड़ अथसि। तज़नीस हर्फ़ीअ जो कमाल ॾेखारियो अथई। जॾहिं चवे थो चितमणी चिंतनमणी, चितवनमणी चेतनमणी, छा चवनि चओ चचमणी, चकी चरी चालाक लाइ। केॾा न सुहिणा लफ़्ज़ ऐं सुहिणी कविता कवीअ लिखी आहे। लफ़्ज़नि जी चूंड ऐं उन जी लय ऐं तुरन्नुम खे पूरी तरह निभाए बेवस गहरनि ख़्यालनि जो खज़ानो पंहिंजे शहर में पलटियो। संदसि ॿोली बिलाशक सुपक ऐं स्वादी आहे ऐं सादी हूंदे बि जिनसार ऐं सिंगार वारी आहे, पर कंहिं बि हालत में उहा अस्वाभाविक ऐं गिरगिली कोन आहे। महाकवि किशनचंद जे शहर जे ॿोलीअ जे बारे में असां पढ़ियोसीं ऐं सम्झियोसीं त कवीअ न सिर्फ़ु गुनागुन विषयनि ते ई कलम आज़माई कई आहे, पर ॿारनि लाइ बि हिकु सुहिणियूं नंढियूं ऐं ॾाढियूं सुठियूं कविताऊं लिखियूं अथनि जेके पाण सां सचपच ईअं थो लॻे ॼण उहो दृश्य साम्हूं हली रहियो आहे। रेलगाॾीअ जी कूकू, बरसाति कविता में पाणीअ जी बूंदुनि जी आवाज़ ॾाढे सुहिणे नमूने लिखियलु आहिनि। ॿार मौज मस्तीअ में अची उनखे न सिर्फ़ु पढ़नि था, सम्झनि था, पर राग में ॻाए करे मौज में अची वञनि था। हिन खां अॻु बाल कविताऊं लिखियूं वयूं हुयूं, पर हिन शाइर इन्हनि में नओं रस आंदो ऐं ॿारनि जे लाइक़ु कविताऊं लिखियईं जेके ॿार सम्झी सघनि, सवली तरह पढ़ी सघनि ऐं मौज माणे सघनि। कवीअ जी जेतिरी वाखाण कजे, जेतिरी उनजे शहर जी तारीफ़ कजे, ओतिरी घटि आहे। असां वटि शब्द खुटी पवंदा, पर उन्हनि जी तारीफ़ कोन खुटी सघंदी। अॼु बि महाकवि किशनचंद बेवस जूं कविताऊं वणंदड़ ऐं मन खे मोहींदड़ आहिनि। अॼु असां एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां महाकवि किशनचंद बेवस कविताउनि जे अलावा पिणु कहिड़ा नाटक लिखिया उन्हनि जे बारे में मुख़्तसर में कुझु जानकारी हासिलु कंदासीं। धन्यवाद, महिरबानी।